नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो में ख़बर ॾींदा हलूं त खिपरो टू अमरकोट रोड न ठही सघियो। इलाइक़े वासी सख़्त परेशान आहिनि। रोड न ठहिण जे करे हादसा रोज़ जो मामूल बणियल आहे। रोड न हुजण जे करे मिंटनि जो सफ़र कलाकनि में थी वञे थो। जॾहिं त बीमार मरीज़ रस्ते में फ़ौत थी वञनि था। जॾहिं त रोड एक्शन कमेटी पारां मुख़्तलिफ़ हंधनि ते रोड ठाहिण जे लाइ एहतिजाजी मुज़ाहिरा कया, पर इंतिज़ामिया को बि तहरीक न वरितो आहे। ब्लॉक करे असां दाव करे ॿ टे जॻह मीटिंग कयूं, केरु ॿुधाई कोन था ग़रीबनि जी। छा चवंदा, चवंदा हा ठाराए था ॾियूं, ॿियो टियो, हाणे छा कयूं असां वेहण खां त रहिया तूं। उहे हाणे मदद कोन था कनि, चवंदा हा 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 पिया कनि, ठाहे कोन था। असां ग़रीब हालत लॻी पई केॾांहुं वञूं। जेको आहे सो तकलीफ़ आहे, ॾिसो त झाका लॻा पिया आहिनि। हिन में ॾाढो तंग आहियूं। गाॾी जेका नई वठो न, उहा बि बसि 6 महीना बि नथी हले, त बसि ख़तमु थी वञे। असां त ईअं बसि 15 में पूरा आहियूं। साईं सभु को ॾिसे थो। जेके भला ॾिसो तव्हां बि हिते अची वियो, ठीकु आहे, कई माण्हू अचनि था, ॾिसनि था, कोई एक्शन नथो वठे ऐं न ॿुधनि था। मुज़ाहिरा धरणा या हिकिड़ो मिसाल इहो करण सां कोई फ़ाइदो न आहे। हीअ बि ॾिसनि था, पाण बि तकलीफ़ में अचनि था। जेके हितां जा नुमाइंदा आहिनि या जेके मौज़ज़ माण्हू आहिनि, उहे पाण बि तकलीफ़ में आहिनि, बसि उन्हनि जो तवजो न आहे। तो ही मोरी टुटल आहे असांजी। असीं मकान में माण्हू आहियूं, ग़रीब मिसकिन माण्हू आहियूं। हिते इन पाड़े जा आहियूं। डेली हिकिड़ो ॿ माना राति जो हिते किरन ई किरनि था। 3 राति हिते माण्हू वीचारा मिसकिन माण्हू 12 बजे अची इन खॾे में किरिया आहिनि। बहरहाल गवर्नमेंट असांजो को बि हेल्प कोन थी करे ऐं असीं आवाम खे कढी असीं बि बेज़ार थी विया आहियूं। इलाइक़े जे रवासियुनि मुतालबो कयो त खिपरो टू अमरकोट रोड ठाराए ॾिनो वञे, जीअं शहरनि खे अच वञ में सहूलियत मिली सघे। कैमरामैन फज़ल उमरानी सां गॾु हरेश KBC अवामी न्यूज़ खिपरो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।